धाड़ेल, ॾुहारी, ज़ालिम या वक़्त जा फ़िरऔन। कुछ माण्हू सिंध पंजाब जे बॉर्डर ते हथियारनि जे ज़ोर ते हुकूमत खे हिकु तमामु वॾो चैलेंज करे रहिया आहिनि त असां अव्हां खां ज़ोर आहियूं, जेकॾहिं अव्हां कुझु करे सघो था त करे ॾेखारियो। ही आहे सिंध जो कचो। ही सिर्फ़ हिकु झंग नाहे पर पूरी पैरालल इकोनॉमी आहे, जिते हर साल करोड़े रुपयनि जो कारोबार थिए थो अगवा बराए तावान जे ज़रिए। दोस्तो, अॼु कचे जा उहे ज़ालिमाना सच ऐं रत सां लिखियल राज़ इफेक्ट फाइंडर अव्हां खे ॿुधाईंदो, जेकी आम मीडिया कॾहिं बि नाहे ॿुधाईंदी। जोग्राफी ऐं इकोनॉमी जो हिकु असूल आहे त जॾहिं तव्हां नक्शे ते जियोग्राफी इज़ डेस्टिनी ॾिसंदव त ही कचे जो इलाइक़ो दरियाए सिंध जो उहो ॿेलो आहे जिते रस्ता न आहिनि। जॾहिं दरिया घटिजंदो आहे त हिते लिकण जे लाइ बहितरीन जायूं बणिजी वेंदियूं आहिनि ऐं इन जी तारीख़ ॾहाकनि पुराणी आहे। असीं तारीख़ में थोरो पोइ हलंदा आहियूं त जॾहिं 1980 में मक़ामी झेड़ा वधिया त माण्हुनि कानून खां भॼी हिते पनाह वरिती, पर वक़्त सां गॾु जेको कमु हाइली दुश्मनी तां शुरू थियो हो उहो हाणे हिकु ऑर्गेनाइज़्ड क्राइम मार्केट बणिजी चुको आहे। हाणे अचूं था सभ खां अहम सवाल ते त उन्हनि धाड़ेलनि वटि एतिरा जदीद हथियार किथां अचनि था। छा आसमान खां मींहुं वसंदो आहे हथियारनि जो ऐं जदीद हथियार उन्हनि ताईं पहुची वेंदा आहिनि, या इन जे पोयां ताक़तवर माण्हुनि जो हथ आहे जंहिं जे ज़रिए इहा सप्लाई थिए थी। ऐं उन्हनि जे बिज़नेस मॉडल खे सम्झणु तमामु ज़रूरी आहे। ऐं उन जा टे राज़ आहिनि जेके ॿुधी करे अव्हां जा होश ठिकाने अची वेंदा। सभ खां पहिरियों मरहलो आहे द हनी ट्रैप। असांजा माण्हू एतिरा त सादा आहिनि, छल न कंहिं औरत जो आवाज़ ॿुधनि त उन्हनि जो दिमाग़ बिल्कुलु ई कमु छॾे वेंदो आहे। ही धाड़ेल सोशल मीडिया ते औरतुनि जो आवाज़ करे माण्हुनि खे ब्लैकमेल कंदा आहिनि या सस्तियूं गाॾियूं विकिणण जी लालच ॾेई करे फासाईंदा आहिनि। ऐं वरी जेको इन जो ॿियो मरहलो द रैंसम पाइप लाइन, वॉइस जे पोयां पंहिंजे शऊर खे न इस्तेमालु कंदे बेवकूफ़ बणिजी करे कचे पहुची वञे थो त उनखे अगवा कयो वञे थो ऐं अगवा करण खां पोइ करोड़े रुपया तावान भूंगे जे दौर ते घुरिया वञनि था। ऐं जेकॾहिं चङी पार्टी जो माण्हू आहे त पोइ धाड़ेलनि जी ईद थी वञे थी। इहो समूरो सिस्टम कीअं हलंदो आहे? ॾिसो, को बि कमु जादू में न थींदो आहे। एतिरो वॾो करोड़े रुपयनि जो बिज़नेस कंहिं सिस्टम सां हलंदो आहे। इन में हिकिड़ी स्टेप बाय स्ट्रेटजी आहे, माण्हू मिलियल आहिनि, पूरो हिकिड़ो टीम वर्क आहे जंहिंजी बुनियाद ते अहिड़ा कम थियनि था। ऐं टियों मरहलो सभ खां वॾो हिकु खुफ़िया राज़ आहे, द इन्वेस्टर। ही पैसो सिर्फ़ धाड़ेलनि वटि नाहे रहंदो, इन में मईशियत जा मक़ामी सहूलतकार ऐं हथियारनि जा सौदागर शामिल आहिनि जेके इन पैसे मां खेनि वधीक जदीद हथियार सप्लाई कनि था। ऐं दोस्तो, सवाल इहो पैदा थिए थो त इन मसइले जो आख़िर हल छा आहे? छा हुकूमत एतिरी कमज़ोर थी वई आहे? असांजूं फोर्सिस ऐं पुलिस इन शइ जो ख़ात्मो करे सघनि थियूं, पर असांखे सभ खां पहिरियां कचे में तालीम ऐं इकोनॉमी खे आणणो पवंदो। जेकॾहिं हिकिड़ो धाड़ेल मरंदो त ॿियो हिकु बेरोज़गार नौजवान हथियार खणी बीह रहंदो। सिंध हुकूमत खे उते रस्ता, स्कूल ऐं सोशल मीडिया जी मॉनिटरिंग करणी पवंदी। छा सिंध जी मासूम अवाम जी धाड़ेलनि, जाबरनि ऐं वक़्त जे फ़िरौननि मां जान छुटंदी, या असांजूं नस्लूं इहो अज़ाब हमेशह लोॾींदियूं रहंदियूं? इन बारे में अव्हां जी छा राय आहे? कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदा। अगरि अव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं हिन मालूमाती वीडियो खे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कंदा। मिलंदासीं फैक्ट्स ते ठहियल नई वीडियो में। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।